नाज़रीन, सिंध कचहरी प्रोग्राम उडेरोलाल में मौजूद आहियूं। उडेरोलाल एशिया जी वाहिद दरगाह है जैमें मस्जिद भी एक ही हाथे में ऐं मंदिर भी है। एक ही टाइम ते नमाज हलंदी आहे तो एक ही टाइम ते मंदिर में वरी पंहिंजी पूजा पाठ थींदी आहे। जेको आहे सो सिंध जी वाहिद धरती जो जेको सिंध जे इलाइक़ो आहे उडेरोलाल वारो, उडेरोलाल विलेज में जेका ही उडेरोलाल जी दरगाह है। ही उडेरोलाल विलेज है ऐं भरिसां वारी उडेरोलाल स्टेशन है। उन हवाले सां ही जेको दरगाह हिते आहे न दरगाह में इन जी वॾी वॾी तारीख़ी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त हज़ारनि सालनि खां वठी हिन उडेरोलाल जी तारीख़ मिले थी। हिन जी जेका दरगाह जो जेको कोट ठहियलु आहे क़िले नुमा आहे। जीअं पुराणनि दौर में जीअं केतिरा ई क़िला आहिनि, रनी जो कोट आहे या ही हैदराबाद जो क़िलो आहे या ॿिया मुख़्तलिफ़ क़िला आहिनि। हिन क़िले नुमा दरगाह जी जेका ठहियलु आहे नक्शो ऐं मथे शहर जे इलाइक़े खां थोरो मथां ई बर ते मथे ठहियलु आहे। हिन इलाइक़े जे हवाले सां हिन उडेरोलाल जी दरगाह जे हवाले सां तारीख़ी जेको गुज़िरियल प्रोग्राम हुयो उन में खेमचंद साहब जेको हितां जो ख़िदमतगार हुयो उन सां ॻाल्हि ॿोल कईसीं, उन खां पुछियोसीं, उन कुझु बि शयूं ॿुधायूं तारीख़ी हवाले सां। कुझु ॿियनि हिते दोस्तनि असांखे ॿुधायूं त तारीख़ी हवाले सां हिन जी छा हैसियत आहे उडेरोलाल जी मज़ार ऐं जेका हितां जी दरगाह आहे। इज़त अली ब्रह्माणी असांजो उडेरोलाल स्टेशन जो वाइस चेयरमैन आहे, उहो बि असां सां मौजूदु आहे। कोशिशि कंदा आहियूं त असां उन इलाइक़नि में जिते जिते प्रोग्राम कयूं उन्हनि जी तारीख़ी हैसियत जे हवाले सां उन्हनि माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। त इज़त अली ब्रह्माणी साहब खां हिन हवाले सां पुछंदासीं त हीअ जेका उडेरोलाल जी तारीख़ ऐं तव्हां कंहिं कुझु किताबनि में पंहिंजा मक़ाला बि लिखिया आहिनि ऐं तारीख़ हवाले सां लोकल हुजण जे करे अव्हांखे ॼाण हूंदी, तारीख़ छा थी चवे मुख़्तसरनि हिन जे असांखे प्रोग्राम में उडेरोलाल जे दरगाह जे हवाले सां तारीख़ ॿुधायो थोरी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त सिंध टीवी जी सॼी सथ खे भलीकार उडेरोलाल जे हिन सुहिणे अंगण ते। हूअं बि असांजी सिंध धरती सूफ़ियुनि जी धरती आहे। उन कॾहिं बि कंहिं मज़हब कंहिं फ़िरक़े ऐं कंहिं ईअं सम्झो त बुनियाद परस्तीअ ते यकीन न रखियो आहे। ॻाल्हि रही उडेरोलाल जे सां त उडेरोलाल जी जेकी तारीख़ी पस मंज़र जेको असां पढ़ियो आहे उमिरि त असांजी आहे कोन जो असीं तव्हांखे उनजो प्रैक्टिकल ॿुधाईंदासीं। त मुख़्तलिफ़ किताबनि में उडेरोलाल जो जेको ज़िक्र अचे थो त उडेरोलाल जी जेकी रिहाइश हुई उहा नसरपुर में हुई। रतन राय उनजे वालिद साहिब जो नालो हो ऐं उनजा 3 पुट हुआ, भीता राय, उडेरोलाल जेके 2 पुट हुन ऐं उडेरोलाल खे जेको सो हिन जेको माना जो कोॾो नालो रखियलु हो। ऐं फंदनि जेको बुनियादी तरह सां जेको माना गुज़र सफ़र हुयो, पाण चणा जेके कोहर चवंदा आहियूं इहे खपाईंदा हुआ। पाण जी फंदनि पैदाश किताबनि जे हवाले सां जेकी अचे थी किताबनि में, किताब मुंहिंजे ख़्याल में राखो रखण वारा उनजे मुताबिक़ 1000 फत में फंदनि पैदाश थी आहे। इन हवाले सां उडेरोलाल जेको सो शुरू खां वठी ऐं पंहिंजे हिकिड़े फ़िक्र जा ऐं फ़हम जा इंसान हुया। हू कंहिं इंसान त परे जी ॻाल्हि पर कंहिं पखीअ कंहिं जीत ते बि जबर बर्दाश्त न कंदा हुआ। उनजी दिलि तमामु नरम हुई। हिकिड़ी किताब में मूं पढ़ियो त मूरख नाले बादशाह हो जेको अॻे जीअं सेविस्तान या अरोड़ या जेको ठट्टो इहे नंढियूं नंढियूं रियासतूं हूंदियूं हुयूं त उते ठटे ते को हुकूमत कंदो मूरख नाले को बादशाह जेको ज़ोरीअ मतिलबु तशद्दुद करे माण्हुनि खे मुस्लमान करे हलाईंदो हुयो। उडेरोलाल खे जीअं ख़बर पई त पाण मंज़िल काटे उते पहुता ऐं हुन सां जो ॻाल्हायूं उनखां पुछूं त हीअ कहिड़ी रवादारी आहे। त हुन हिकिड़ो सबबु ॾिनो त मूंखे हुकूमत करण में थोरी तकलीफ़ थिए थी, तंहिंजे करे हाणे हिकिड़ो ई मज़हब सभु हूंदा त मूंखे हुकूमत करण में कुझु आसानी थी पवंदी। त उडेरोलाल चयो त भला ईअं न थिए जो सभु हिंदू थी वञो, तूं बि हिंदू थी वञे सभु हिंदू थी वञो, ॻाल्हि त साॻी थी, पोइ तव्हांखे हुकूमत करण में आसानी थी वेंदी। पोइ हुन पंहिंजे वज़ीरनि वग़ैरहनि खां सलाह मशवरो वठी ऐं इहा ॻाल्हि इन ॻाल्हि ते क़ाइमु थिया त अॼु ॾींहं खां पोइ सभिनी खे आज़ादी आहे, मज़हबी आज़ादी आहे, कंहिं ते तशद्दुद कोन्हे को। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, जंहिंखे जेको वणे जंहिं मज़हब में हुजे ऐं उहो पंहिंजी किरत करे। इहो उडेरोलाल मतिलबु चवण जो इहो हो त रहमदिल ऐं कंहिं बि शइ ते जबर, कंहिं शइ ते का शइ बर्दाश्त कोन कंदा हुआ। वरी तारीख़ लिखियो त हुन मुख़्तलिफ़ जॻह ते मिसाल ठटे में घोड़ाबाड़ी में बि साईं जन जो तकियो आहे, नसरपुर में बि साईं जन जो तकियो आहे,
किथे ज़िंदह पीर जे नाले सां सॼा आहिनि, वरी हिते अची पंहिंजे मतिलबु आस्थान पधिर थिया। तॾहिं बि चवनि था त हिते हिकिड़ी 2 भाइरनि जी ज़मीन हुई, जंहिंमें हिकिड़ो नालो मेमण हो, ॿिए जो बि को नालो हो। उन मां हिकु ॿई हुते आया, किन चवण खे ॿुधायो त तव्हांजी ज़मीन ते को फ़क़ीर अची वेही रहियो आहे, ख़बर न आहे कहिड़े नज़रे सां, कब्ज़े ख़्याल सां या कंहिंसां। त हिकिड़ो आयो जंहिं चयो त असांखे हिन ज़मीन जो मुआवज़ो ॾियो, जेको तारीख़ी हवालो आहे। त हिकिड़े चयो त मूंखे मुआवज़ो कोन थो खपे, हुनखे औलाद न हुयो, मूंखे दुआ कयो त मूंखे औलाद थिए ऐं मुंहिंजो औलाद तव्हांजो मुजावर थी रहंदो। त पोइ उन जो औलाद जे तारीख़ी हवाले सां ॿुधूं था त उहे जेके शेख, उहे जेके मुस्लमान, उन जेको सिलसिले मजफूदो हलनि था, ऐं हू जेके हिंदू जेके उनखे मतिलबु उॾेलाल जे हवाले सां मञनि था, हू पंहिंजी पूॼा पत कनि था, हू पंहिंजो हिसाब सां हलनि था, हू अधु जांटी हणनि था, असां जांट्रे मेलो लॻायूं था, हू पंहिंजी पत कनि था, असीं पंहिंजी पत कयूं था। एतिरी ख़बरचार आहे, ॿियो सभु ख़ैरु। वॾी महिरबानी, ज़बरदस्त। तव्हां ॼाण ॾिनी तारीख़ी हवाले सां, उॾेरोलाल जे हवाले सां, उॾेरोलाल जी तारीख़ छा थी चवे। अञा कुझु ॿिया बि दोस्त आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर जेको कचहरी आहे, कचहरीअ जी सूंहं हूंदी आहे सुघड़, ऐं सुघड़ असां सां मौजूदु आहिनि। मुराद अली ब्रह्माणीअ खे जे इजाज़त हुजे त ॿुधूं। मुराद अली साईं, छा था ॿुधायो? गुजारत थी, हुनर बि थियो, सींगार थियो जी। ऐं हाणे आहे ॾिठ परोली। ॾिठ परोली, वाह वाह। ॾिठ परोली उहा आहे त सुघड़ कंहिं बि शइ खे ॾिसे थो, उहो बैत जे हिसाब नज़म जे बयान थो करे, बयान थो करे। हा, असांजी ॾिठ परोली आहे त वेंदे ॾिठुमि वाट ते का नाद भरी नार, वेंदे ॾिठुमि वाट ते का नाद भरी नार, बीठी बर में कुछे की न कुंवार। ॾिठुमि त 12 टंगूं 12 पेर त चौकबले चौधार, ईंदे ॾिठुमि ओचितो हिकु मर्द मोचार, अची महकुम थियो मुद सां वीर वॾो वींझार, हयाईंसि बटण बिरामाणी चे कढी ककर कारोबार। पोइ त हीला कई हलण सां विथी न छॾे पई वार, न छॾे अमीर न छॾे ग़रीब धिकियो करे पई धार, हिकिड़ा गुज़र कनि हिन गाम में ॿिया पिटीन का पवार, सुगड़ लही ॾे संभार त कहिड़ी मुंदा मुराद चए। वाह वाह। हक़ीक़त इहा आहे त असां इहो रोड ठाहिरायो त रोड ते मिटी खणण वारी जेकी इहा किरीन आहे, इन ते ठहियलु आहे। हा, उन किरीन मिटी ठाहे बीहंदी आहे त हुनजो कंधु हेठि हूंदो आहे। असां इन ते हक़ीक़त ठाही आहे, ऐं त हुनखे ॾिसणु वियुसि ऐं चओ तरफ़ हुनखे ॾिसी, ऐं वरी ड्राइवर ॾिठुमि त आयो, हुन ते चढ़ियो, जेकी कार्रवाई कई ऐं उन ते ही ॾिठ परोली आहे। ऐं उन रोड जी कंहिंखे कंहिंखे सहूलियत मिली, जंहिंजो फसल पियो पटियो, उनखे नुक़सानु थियो, उन्हनि छा कयो। हा, हाणे वेंदे ॾिठुमि वाट ते का नाल भरी नार, इहा मशीन खांटी वारी। ॾिठुमि त 12 पेर, बीठी बर में कुछे की न कुंवार, बीठी हुई ऐं हेठि कंधो हुनजो। ॾिठुमि त 12 पेर 12 टंगूं त चौकबले चौधार, जी लोह जूं टंगूं बि 6 हिकिड़े पासे, त टायर बि 6 पासे हिकिड़े पासे चौथरो बसि, जे ॿिए थी त उहे लोह जूं टंगूं कढी थी बीहे। ईंदो ॾिठुमि ओचितो हिकु मर्द मोचार, इहो ड्राइवर आयो, अची महकुम थियो मुद सां वीर वॾो वींझार, अची सीट ते वेठो, हई त बटण बिरामाणी चे कढी ककर कारोबार, चाॿी हीअं धुआं निकिता। वाह वाह। पोइ त हीला कई हलण सां विथी न छॾे पई वार, शुरू थी वई पंहिंजे कार्रवाईअ खे, मशीन हलणु शुरू थी वई, ड्राइवर हलाई। पोइ न छॾे अमीर न छॾे ग़रीब धिकियो करे पई धार, न सुको बूढ़ो ॾिठे न थाओ पटियो पई उछले ॿाहिरि। वाह वाह। हिकिड़ा त गुज़र कनि गाम में ॿिया पिटीन पिया पवार, हिकिड़े खे रोड जी सहूलियत मिली, जेके काठियूं करे उन रोड तां गुज़र कनि, ऐं ॿियनि जा फसल पटिया, उहे घोड़ा घोड़ा त फसल पटिया, नुक़सानु थियो। सुगड़ लही ॾे संभार ते, कहिड़ी मुंदा मुराद चए। वाह वाह। ॾिठ परोली आहे त मर्द ॾिठो मैदान में, जे मिसकिन खे ॾिनऊं पई मार, यार वॾो छॾियऊं ते की न की जो हणनि था हथियार, ॾिना पे उन टाह खां मथां कुटे असांजी का पार, अहिड़ो अजब इसरार ते बेड़ो हिते ब्राह्मणी चए। वाह वाह। इहा हक़ीक़त आहे त घस वेंदे को दरवेश बटो ॾिठी त वॉलीबॉल जी रांदि ते ठहियलु आहे। मर्द ॾिनूं मैदान में, जे मिसकिन खे ॾिनूं पई मार, बाल हो जेके हेॾा ई धकड़ ॾाही धकड़नि, मर्द ॾिठो मदीन खे कोई मार, ओॾो छॾियऊं ते की न की जो हणट हथियार, हर को हथियार झालियो बीठो। हाँ, धक पियाणो हुनखे। मर्द ॾिठो मैदान में, जे मिसकिन खे न पई मार, ओॾो छॾियऊं ते की न की जो हणट हथियार, वरी ढिना पे उन टाह खां मथां कुटे असांजी का पार, अहिड़ो ॼटो मथां सोचे त मुंहं में लॻे हटियो वञे। यार अहिड़ो अजब इसरार ते बेॾो हिते ब्राह्मणी जे, बेॾो बाला बेसा, उनखे धक पियऊं। वाह वाह। महिरबानी, महिरबानी वॾी। ऐं
अॻिते हलूं असां सां सिंधी अदबी संगत जा दोस्त वेठा आहिनि सैयद इमदाद शाह बुखारी खे जेकॾहिं इजाज़त हुजे त ॿुधूं। ॻाल्हि हले पई अमन जी मोहबत जी त लतीफ़ सरकार जो बैत आहे त मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन तिन जो सराफ़न अणतोरी गायो। लतीफ़ सरकार जे शान में लफ़्ज़नि तव्हांजे अॻियां पेश करियो था। बिस्मिल्लाह। अमन जी तशहीर आहे अब्दुल लतीफ़, अमन जी तशहीर आहे अब्दुल लतीफ़, क़ौम जी तक़दीर आहे अब्दुल लतीफ़। शाइरी आहे तर्जुमो क़ुरान जो, शाइरी आहे तर्जुमो क़ुरान जो, बैत हर तफ़सीर आहे अब्दुल लतीफ़। उफ़क़ ते शाइर सितारा लॻनि था, उफ़क़ ते शाइर सितारा लॻनि था, चंड संदी तस्वीर आहे अब्दुल लतीफ़। ही अक़ीदत जा लफ़्ज़ साइश लिखिया मुंहिंजो मुर्शिद पीर आहे अब्दुल लतीफ़। महिरबानी साईं तव्हां वॾी महिरबानी महिरबानी। ऐं एहसास बि असां सां गॾु आहे मीरल, एहसास मीरल, उनखे जेकॾहिं महिरबानी साईं। बिस्मिल्लाह। मूं सिंधू जल जी सुर्क भरी मन सोच अखियूं थियूं अलमासी, मूं सिंधू जल जी सुर्क भरी मन सोच अखियूं थियूं अलमासी, ॿियो मीरल छा एज़ाज़ मिले मां सिंध अमण जो रहवासी। वाह वाह। नज़म अर्ज़ आहे साईं, जीजल सिंध मां तां लिखियल आहे। बिस्मिल्लाह। त जिथे वोणनि जी गुलबाटी हुस्न जा रंग फैलाए, जिथे वोणनि जी गुलबाटी हुस्न जा रंग फैलाए, जिथे सूरज मुखीअ जा गुल अखियूं सिज साण अटकाइनि। वाह वाह। जिथे सूरज मुखीअ जा गुल अखियूं सिज साण अटकाइनि, जिथे सारियुनि जी ख़ुशबूअ सां सॼो माहौल महके थो, जिथे सारियुनि जी ख़ुशबूअ सां सॼो माहौल महके थो, जिथे ॿेड़ीअ ते रछ रखजनि खिखीअ जा ख़ूब थियनि सौदा, जिथे वाई भिटाईअ जी करे थी अर्श सां ॻाल्हियूं। वाह वाह। जिथे वाई भिटाईअ जी करे थी अर्श सां ॻाल्हियूं, जिथे मेहार जागे थो जिथे धण माल रोशो कनि, जिथे मेहार जागे थो जिथे धण माल रोशो कनि, जिथे धनार जे हथ में सुहे थी बांसुरी केॾी, जिथे धनार जे हथ में सुहे थी बांसुरी केॾी, जिथे बरसींग जूं भरियूं कुंडियुनि लाइ रोज़ पहुचनि थियूं। वाह वाह। जिथे बरसींग जूं भरियूं कुंडियुनि लाइ रोज़ पहुचनि थियूं, जिथे बाझर जी मानीअ सां पचे थो साग तूरीअ जो, जिथे बाझर जी पचे थो साग तूरीअ जो, अंबनि जा बूर तूं आहीं, पिपर जी छांव तो में आ, निमोरिन वेस बदिलायो, अकनि जी पंहिंजी रौनक आ, सफ़ेदा ॾिस कतारुनि में, ऐं टालियूं मुस्कुराइनि थियूं, हवाऊं गीत ॻाइनि थियूं, अञा तोखे ॿुधायां छा इहा अथई सिंध जी जलमा। वाह वाह। अञा तोखे ॿुधायां छा इहा अथई सिंध जी जलमा, कचहरियूं मच ते महकनि ऐं बोड़ींदा सुरिया आहिनि, कचहरियूं मच ते महकनि ऐं बोड़ींदा सुरिया आहिनि, चपनि में चंग चाहत जा बुरिया आहिनि चुरिया आहिनि, चपनि में चंग चाहत जा बुरिया आहिनि चुरिया आहिनि, गुजारत ॾोर बेतनि ते सॼियूं रातियूं वञनि गुज़रियो। वाह वाह। गुजारत ॾोर बेतनि ते सॼियूं रातियूं वञनि गुज़रियो, अञा गूंजनि थियूं शहनायूं, अञा अमड़ियूं पुटनि लाइ ॾिसनि थियूं ख्वाब ख़ुशियुनि जा, अञा अमड़ियूं पुटनि लाइ ॾिसनि थियूं ख्वाब ख़ुशियुनि जा, अटे जे थाल ते अॼु बि थियनि था रक़्स सहरनि ते, अटे जे थाल ते अॼु बि थियनि था रक़्स सहरनि ते, अञा घोटनि जे हथ पेरनि विसारियो नाहे मेहंदीअ खे, अञा घोटनि जे हथ पेरनि विसारियो नाहे मेहंदीअ खे, अञा लाऊं बि लहजनि थियूं, अञा घोरूं बि वठिजनि थियूं, अञा लाऊं बि लहजनि थियूं, अञा घोरूं बि वठिजनि थियूं, वनीअ खे अॼु बि शीशे में ॾिसे थो घोट हसरत सां, वनीअ खे अॼु बि शीशे में ॾिसे थो घोट हसरत सां, अञा से प्यार जा चांवर थियनि था सूंहं हथड़नि जी, अञा से प्यार जा चांवर थियनि था सूंहं हथड़नि जी, अञा से प्यार जा चांवर थियनि था सूंहं हथड़नि जी, अञा सो खीर मां छलड़ो वनीअ सां वर बि ॻोल्हे थो, अञा सो खीर मां छलड़ो वनीअ सां वर बि ॻोल्हे थो, विहा में अॼु बि गुलड़नि जी थिए जित ख़ूब थी वरखा, इहा अथई सिंध जी जलमा, इहा अथई सिंध जी जलमा। वाह वाह ज़बरदस्त मीरल साईं, ज़बरदस्त। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, जेको आहे सो उडेरो लाल में मौजूदु आहियूं, उडेरो लाल जी जेका दरगाह उते मौजूदु आहियूं, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था, तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार नाज़रीन, उडेरो लाल में मौजूदु आहियूं। उडेरो लाल जा अदीब, दानिश्वर, पढ़ियल लिखियल माण्हू ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ हम शख़्सियतूं असां सां हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं उडेरो लाल जी जेका हीअ दरगाह आहे उहा एशिया जी उहा वाहिद दरगाह आहे, जीअं मूं पहिरियों बि चयो त हीअ उहा वाहिद दरगाह आहे जंहिंजे हिक ई अहाते में
मस्जिद भी आहे त मंदर बि आहे ऐं हिक ई टाइम ते ॿिन्ही उन्हनि इबादत गाहनि वारी जॻहुनि ते मस्जिद हुजे या मंदर हुजे इबादतूं थींदियूं आहिनि आज़ानूं थींदियूं आहिनि भॻत ॻाइबा आहिनि ऐं जेके उतां जो रवायतूं आहिनि रीतूं आहिनि रस्मूं आहिनि उहे सेम टाइम ते थींदियूं आहिनि ऐं ॿिन्ही दरगाहुनि जे गादी नशीननि या जेके उन्हनि जा ख़िदमतगार आहिनि उन्हनि जी बे मज़हबी रवादारी जो सिलसिलो जारी हूंदो आहे। वरी हाणे भगत जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त भगत ॿुधूं ऐं सूफ़ी शाइर खे बि ॿुधोसीं। वरी भगत असांजा रामदास मौजूदु आहे जेको भॼन ॿुधाईंदो। भॼन जे लाइ गुज़ारिश आहे रामदास साहब खे। ओ सांगियड़नि जी पारत थई मारवड़नि जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते सिंध वासिन जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते सिंध वासिन जी पारत थई सांगिड़नि जी पारत थई मारवड़नि जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते सिंध वासिन जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते सिंध वासिन जी पारत थई। हाज़िरी वारनि जी पारत थई हाज़िरी वारनि जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते संद वासिन जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते सिंध वासिन जी पारत थई। तुंहिंजे दर जा सवाली आयो तुंहिंजे दर जा सवाली आयो बेदर कॾहिं की न वॼायो असां सवालियुनि जी पारत थई असां बचड़नि जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते सिंध वासिन जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते शाइरनि जी साईं पारत थई सांगिड़नि जी पारत थई मारवड़नि जी पारत थई लाल ओॾे राहत तुंहिंजे दर ते सिंध वासिन जी पारत मेलत जो काहिम दाहिम मेलत जो काहिम दाहिम मेले वारनि जी पारत थई मले वारनि जी पारत थई लाल ओॾे राहत जे दर ते सिंध वारनि जी पारत थई लाल ओॾे राहत जे दर ते सिंध वारनि जी पारत थई सांगिड़नि जी पारत थई मारवड़नि जी पारत थई लाल ओॾे राहत जे दर ते सिंध वासिन जी पारत थई। ज़बरदस्त ऐं जेको आहे सो भॼन ॿुधोसीं ऐं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। फ़क़ीर बिलाल असां सां वेठल आहे बिलावल ख़ुश्क। फ़क़ीर साईं छा था ॿुधायो? साईं गज़ल हिकिड़ो ॿुधायां थो। बिस्मिल्लाह। अर्ज़ा त तुंहिंजी उल्फत में अची सभु यार बि छॾणा पिया तुंहिंजी उल्फत में अची सभु यार बि छॾणा पिया
चाह अहिड़ो वियो वधी जो घर बार भी छॾणा पिया। वाह वाह। तुंहिंजी उल्फत में अची सभु यार भी छॾणा पिया, चाह अहिड़ो वियो वधी जो घर बार भी छॾणा पिया। ऐं अर्ज़ा त पियो करियां सेवा सुबुह ऐं शाम मां तुंहिंजी मिठा, पियो करियां सेवा सुबुह ऐं शाम मां तुंहिंजी मिठा, दर वियो तुंहिंजो मिली दरबार भी छॾणा पिया। वाह वाह। दर वियो तुंहिंजो मिली ॿिया दरबार भी छॾणा पिया। तू रही सीने अंदर ऐं साह भी सोघो कयई, तू रही सीने अंदर ऐं साह भी सोघो कयई, ॿिया फनान सभई सरकार भी छॾणा पिया। वाह वाह। चाह अहिड़ो वियो वधी जो घर बार भी छॾणा पिया। ऐं अर्ज़ा त हाल भी हीणा कयई, लटा भी हाल भी हीणा थिया, सारा लटा भी लीणू थिया, अॼु बिलावल के सभई सींगार भी छॾणा पिया। वाह वाह। तुंहिंजी उल्फत में अची ॿिया यार भी छॾणा पिया, चाह अहिड़ो वियो वधी जो घर बार भी छॾणा पिया। वाह साईं वाह। आजिज़ चन्नो असां सां गॾु आहे, आजिज़ छुटो साहब, आजिज़ छुटो साहब जी। दर्द एॾो बुरो लॻो साईं, दर्द एॾो बुरो लॻो साईं, काठ खे जीअं सुरो लॻो साईं। वाह वाह। वाह दर्द एॾो बुरो लॻो साईं, काठ खे जीअं सुरो लॻो साईं, नैण तिरछा खणी निहारियो तो, नैण तिरछा खणी निहारियो तो, हाम में ॼण छुरो लॻो साईं। वाह वाह। महिरबानी साईं। गज़ल जा शेरनि त जी। चुनी हवा में उड़ी रही आ, चुनी हवा में उड़ी रही आ, लगे तो मौसम कुड़ी रही आ। वाह वाह। चुनी हवा में उड़ी रही आ, लगे तो मौसम कुड़ी रही आ, अवां जे आॾो असांजी क़ीमत, अवां जे आॾो असांजी क़ीमत, तबार वारी गुॾी रही आ, असांजे दिलि ते अवां जी साईं, असांजे दिलि ते अवां जी साईं, सदाईं काती मुड़ी रही आ, असांजे दिलि ते अवां जी साईं, सदाईं काती मुड़ी रही आ। ज़हर लगे थी हयात मूंखे, ज़हर लगे थी हयात मूंखे, कदम कदम ते थुड़ी रही आ, अजीब आयो आ दौर आजिज़, अजीब आयो आ दौर आजिज़, वफ़ा जी बेड़ी बुड़ी रही आ, चुनी हवा में उड़ी रही आ, लगे तो मौसम कुड़ी रही आ। महिरबानी। वाह साईं वाह। वाह वाह। अॼु साईं नाज़रीन उडेरो लाल में मौजूदु आहियूं। सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार उडेरो लाल में मौजूदु आहियूं ऐं सिंध कचहरी जो सिलसिलो उडेरो लाल जी दरगाह ते मौजूदु आहियूं। दरगाह में अंदरि उडेरो लाल जे इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ शख़्सियतूं, समाजी शख़्सियतूं सां गॾु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन कचहरी जे हवाले सां अहिड़े क़िस्म जूं जेके कचहरियूं थींदियूं आहिनि, त जेके पुराणे दौर में कचहरियूं थींदियूं ऐं वरी हाणे कचहरियूं थियनि पियूं, ऐं नौजवान नसुल खे हीअ पंहिंजे कचहरियुनि जे सिलसिले में, पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां ॿुधाइण जे सिलसिले में हिननि कचहरियुनि जो छा मक़सदु थिए थो, ऐं पुराणे दौर में कचहरियूं केॾियूं लाभाइती हूंदियूं, उन हवाले सां असां वटि समाजी अॻुवान आहे ऐं हितां जो जेको आहे सो पुराणो कामरेड दोस्त आहे अली ॾाहिरी साहिबु, उन सां हाल अहिवाल कंदासीं। अली कीअं पिया ॾिसो, हीअ अॼु उडेरो लाल जी दरगाह में मौजूदु आहियूं। कचहरी सिंध टीवी जेके कचहरियुनि जो सिलसिलो कयो आहे, सॼी सिंध में कचहरियूं थियनि पियूं, कीअं पिया ॾिसो हिनखे? इहो बहितरीनु अमल आहे जेको अॼु खां असांजो 100 साल पुराणा जेके असांजा सकाफ़ती प्रोग्राम हुआ, हीअ मच कचहरियूं ऐं हीअ प्रोग्राम थींदा रहंदा, जे तक़रीबन हीअ त ख़तमु थी चुका, पर असांजे सिंध चैनलनि जे महिरबानी सां जीअं असांजे नौजवान इहा ई ख़बर कान हूंदी हुई की असांजा प्रोग्राम में मच कचहरियूं इहे बहित ॾोहिड़ा इहे प्रोग्राम थींदा आहिनि, कीअं असांजे नौजवान खे ख़बर ई कान हुई, पर इहे तव्हांजे सिंधी चैनलनि जी महिरबानी सां वरी तव्हां उजागर कया आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी अली। असांजा छल्लू मल हितां जो जेको आहे सो ख़िदमतगार आहे हिन दरगाह जो, पुराणो सीनियर माण्हू आहे, हिन इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़, उन सां बि कुझु हाल अहिवाल कयूं। साईं छा था ॿुधायो अॼु हिन असांजे कचहरीअ जे मुनासिबत सां? साईं दरगाह असांजे उडेरो लाल जी हिकिड़ी क़दीमी दरगाह आहे,
जेको 12 ही महीना हिते लंगर चालू आहे जी। ॾींहुं राति हिंदू अचे चाहे मुस्लमान अचे, लंगर 12 ही महीना चालू आहे दरगाह जो, धणीअ जे नाले जो। वाह वाह। उन खां पोइ हिकिड़ो चवंदुसि, संजे जागण सोन पिरावण, आदीअ जागण रूपा, फजर जागण धूड़ पिरावण, उन खां भला सुता। वाह वाह। संजे जागण माना तव्हां नंढपण में जेके अलाह खे यादि कयो, नमाज़ पढ़ी, इबादत कई त सोन पिरायो। जे विचोले तबिके में तव्हां जेकर इबादत कई त चांदी पिराई। ॿुढापण में अची जे वञी मंदर या मस्जिद में वञी वेह, ॿिए ते बार विझे, इन खां भलो त घर वञी सुम्ही रहे। वाह 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 वाह, महिरबानी साईं, ज़बरदस्त। गुलाम मोहम्मद जय जो तमामु हितां जो पुराणो ऐं हिन इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ आहे, उन खां थोरो उॾेरो लाल जी तारीख़ पुछूं साईं, मुख़्तसरन कोशिशि करे मुख़्तसरन असांखे हिन उॾेरो लाल जी तारीख़ ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, या अली मदद। दोस्त, जीअं तव्हां हिन सिंध टीवी वारनि जो निहायत थोराइतो आहियां, जिन हिन कचहरीअ खे उजागर कयो आहे ऐं हिन लालण जे धरतीअ ते अची करे हिन कचहरी जो प्रोग्राम ज़िले मचियारीअ जे अंदरि हिन फस्ट प्रोग्राम रखियो आहे जेको उॾेरे लाल खां हिन चालू कयो आहे। हिते असांजे सिंध धरतीअ ते ओलियाहनि जी खोट न आहे, मोहबतनि जी खोट न आहे, पर हीउ शहर, हीअ नगरी, हीउ लालण उन नाले सां मनसूब आहे जिथे काइनात में जीअं लालण पंहिंजो रूप धारियो, तीअं अॼु ताईं बि मोहबत जो पैगाम मिले थो हिन दर तां, जंहिंमें हिंदू ऐं मुस्लमान गॾु रहनि था। जंहिंजे लाइ जेकॾहिं आऊं हिन लाल साहब ते ॻाल्हाइणु चाहियां, ॿुधाइणु चाहियां थो त उॾेरो लाल जेको आहे सो हिंदू धर्म जे नाले सां हिन खे उॾेरो लाल बि चवंदा आहिनि, रामा पीर बि चवंदा आहिनि, अवतार बि चवंदा आहिनि। असां मुस्लमान हिन खे शेख ताहिर रहमतुल्लाह अलैह चवंदा आहियूं। नसरपुर शहर में जॾहिं आकड़ो दरिया वहंदो हो, उते मालिक ज़ाहिर थिया। ठकुर धोबी हो जंहिंजे घर में हिन जी परवरिश थी, उते रहण खां पोइ हुन जे घर में औलाद कोन थींदो हो। मालिकनि हुन खे दुआ कई त जेसीं तुंहिंजी पीढ़ी रहंदी तेसीं तोखे हिकु पुटु रहंदो। किताब छाप लिखनि, पर अॼु तूणी बि हिंदुस्तान जे अंदरि ठकुर मिल्की राम जो बुनियादु आहे, जंहिंमें हिकु गादी नशीन ठकुर तयारु थींदो आहे, ॿियो हुन दुनिया में देहानत करे वेंदो आहे। के बि उन ठकुर जा असां 2 पुट या 3 पुट न ॿुधा आहिनि पंहिंजे हिसाब मूजिबि। हीउ शहर जहेजन जो आहे। असुल खां वठी तव्हां चिचनामे में ॾिसो, तारीख़ में ॾिसो, जहेजन जो शहर आहे। ओलिया साहब नसरपुर खां सिधो उॾेरो लाल तैलको घोड़ाबारी ज़िले ठटे में पाण रवाना थी विया दरियाह मंझि, जिते टुॿी हयूं वरी उते वञी निकिता। इहा जेका जंग थी या झेड़ो थियो हिंदू मुस्लमान जो, जंहिंमें लाल साईं जो वॾो किरदारु आहे, शेख ताहिर रहमतुल्लाह जो वॾो किरदारु आहे, जंहिं उन टाइम जे समय मुस्लमान बादशाह खे चयो कि या त तूं जंग कर या इन ॻाल्हि तां तूं हथु खण। हुन बिल्कुलु जंग लाइ बि तयारु थी वियो, पर पंहिंजे वज़ीर खे मोकिलियईं। बाक़ाइदे किताब लिखनि था ऐं कहावत आहे त पंहिंजे वज़ीर खे मोकिलियईं। ॾिसईं त हिकु दरवेश आहे जेको दरियाह जे किनारे ते वेठो आहे, 2-4 हुन सां फ़क़ीर गॾु आहिनि, जिन हुन खे चयो त बाबा तूं जंग छा सां कंदे, कि तूं केरु आहीं? चयां बादशाह जो वज़ीर आहियां, मूंखे तूं पंहिंजो लश्कर ॾेखार। ओलिया साहब जिन इशारो कयो दरियाह ॾे, त सॼे दरियाह में जेको आहे सो सभु दरियाह फ़ौज थी वियो, जंहिंजो अॼु सूदो ओलिया साहब जो फ़ोटू मौजूदु आहे। उन नक्श कदम हुयो त पाण पले ते बीठा आहिनि ऐं फ़ौज संदनि हेठां ते बीठी आहे। उहो नियापो खणी वज़ीर पहुतो बादशाह वटि, त ओलिया साहब साहिब करामत आहे। उहो चवे थो जंग न कर, हिंदू पंहिंजी जॻह ते, मुस्लमान पंहिंजी जॻह ते, जंहिंजे लाइ ओलिया साहब आख़िरी 30 सिपारी जी आयत में चयो आहे, लकुम दीनकुम वलियुद्दीन, तुंहिंजो दीन तोसां, असांजो दीन असां सां, छॾे ॾे हिन कमकार खे, तूं हुन मुल्क खे सुधंदड़ ऐं आबाद ऐं मोहबत रखंदड़ कर। उन खां पोइ ओलिया साहब जिन हिते आया आहिनि हिन शहर में। हीउ दड़े जो शहर जहेजन जो सॾिबो हो, जेको तारीख़ चिचनामे में मशहूरु आहे। वॾेरे बच्चे जहेज जो ॻोठु सॾिबो हो। हिन में असांजा 5 पाड़ा आहिनि। पहिरियों वॾो घरु असांजो जहेजन जो, उन खां पोइ वरी ॿियो घरु नंबर आहे खिजरी, टियों घरु आहे सदर, चोथों नंबर आहे भाणू पोटो। अच्छा, इहे 4 असांजा पाड़ा आहिनि, ज़ात असांजी जहेज आहे। जॾहिं ओलिया साहब हिन जॻह खे मुंतख़ब कयो त हिते ओलिया साहब जिन पाण चयो त मूंखे हाणे आख़िरी आरामगाह हिते खपे, हिते मेला लॻंदा, मलाखड़ा लॻंदा ऐं मुंहिंजी शेवादारी कजो, हिंदू मुस्लमान हिकु थी रहिजो। अल्लाह जी महिरबानीअ सां जेका ओलिया साहब जी ॻाल्हि हुई, जेका कहावत हुई, साल में हिते 2 मेला लॻंदा आहिनि। हर चंड जी राति हिते चंडु लॻे थो। ईंदड़ हिंदू ज़ात आहिनि, बाक़ी हिन धरतीअ जा वारस जेके आहिनि उहे शेखनि जी जॻह
जहेजन जी जगह ते शेख साहब सॾाईंदा वॾी महिरबानी ऐं आउं सिंध टीवी वारनि जो न्याय थोराइतो आहियां जिन मूंखे थोरो टाइम ॾिनो ऐं मूं इहा वज़ाहत पेश कई आहे ऐं महिरबानी करे शुक्र वॾी महिरबानी जयजू साहब वॾी महिरबानी नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे ऐं आख़िर में असां सां ग़ुलाम शबीर खोसो असां सां मौजूदु आहे उन खां ॿुधूं था खोसा साहब छा था ॿुधायो अमन शाह वाह वाह बिस्मिल्लाह साईं रंग ॾिसे भली इश्क असांजा साईं रंग ॾिसे कीअं पिड़ में पचने था पतंग ॾिसे कीअं पिड़ में पचने था पतंग ॾिसे भली इश्क असांजा वो भली इश्क असांजा नालो वठंदी नीह संदो उन सां इश्क अज़ाब ओछा छा न कंदो पनजी बिरह जो जेको भी तो बंदो पनजी बिरह जो जेको भी तो बंदो उन जा दर्जा तो दंग ॾिसे उन जा दर्जा तो दंग ॾिसे भली इश्क असांजा साईं रंग ॾिसे वसंदा वेड़ा तो वीरान करे किन के उम्र सजी तो असीरान करे किन के उम्र सजी तो असीरान करे किन जारुल दे रंतन ते थो नंग ॾिसे किन जारुल दे रंतन ते थो नंग ॾिसे भली इश्क असांजा साईं रंग ॾिसे भली इश्क असां निर्वारीअ जो जेको दम भरियो थई ओ यारी जो कण पार बिरह में वारी जो कण पार बिरह में वारी जो हू भी मस्त मंसूर तो मलंग ॾिसे हू भी मस्त मंसूर तो मलंग ॾिसे भली इश्क असांजा साईं रंग ॾिसे भली इश्क असां कीअं पिड़ में पचने था पतंग ॾिसे कीअं पिड़ में पचने